बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वलक़द कर्रमना बनी आदम व हमलनाहुम फिल बर्रि वल बहरि वरज़क़नाहुम मिनत तय्यिबाति व फ़द्दलना अला कसीरिम मिम्मन ख़लक़ना तफ़दीला। वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऊतीतु इल्मल अव्वलीन वल आखिरीन। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मोहतरम अजीज दोस्तों, बुजुर्ग भाइयों, इंसान जो चंड ताईं पहुचण इस्लाम जी रोशनी में, अॼु दुनिया चए थी बा चंड ताईं पहुतो आहियां, इहे शयूं इस्लाम जे टक्कर में न आहिनि, मुक़ाबले में न आहिनि, तज़ाद में न आहिनि। इहे सभु अलाह सां इंसान खे अक़ुल ॾिनो आहे। इन जी क़ुरान में अॻे ई वज़ाहत थियल आहे। इंसान खे अलाह जी फज़ीलत ॾिनी, पर में वलक़द कर्रमना बनी आदम, असां इंसान खे इज़त ॾिनी, आदम जे औलाद खे असां इज़त वारो बणायो। पूरी मख़लूक़त में अल्लाह तबारक व तआला इंसान खे इज़त ॾिनी, अकुल, फ़हम, सोच, सम्झ, इहो इंसान खे ॾिनी। जानवरनि खे अॻिते जी कान्हे का उहो फ़हम ऐं अकुल जेको इंसान में आहे, जानवर में कोन्हे, हैवान में कोन्हे। फरमे व हमलनाहुम फिल बर्रि वल बहर, असां इन्हनि खे सफ़र करायो सुकीअ में, समुंड में, ज़मीन ते सवारियूं पिया हलाइनि, दरिया ते ॿेड़ियूं पिया हलाइनि, अलाह जी असां वफ़द्दलना अला कसीरिम मिम्मन ख़लक़ना तफ़दीला, असां इंसान खे घणी मख़लूक खां फज़ीलत ॾिनी, ॿियनि मख़लूकात मंझां सभिनी मां न, अक्सर मंझां, कसीर मंझां। छो त जेकॾहिं इंसान अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे इताअत ते हले, फरमाबरदारी ते हले, अदल इंसाफ़ सां रहे, कंहिंसां ज़्यादती न करे, कंहिंजो हक़ न खाए, कंहिंखे तकलीफ़ न ॾिए, पोइ इहो इंसान फ़रिश्तनि खां मथे आहे। पर जेकॾहिं इंसान इहो ईअं न करे, इन अदल इंसाफ़ ते न हले, त पोइ इहो जानवरनि खां बि बदतर आहे। त घणी मख़लूक में घणनि ते अलाह से इंसान खे फज़ीलत ॾिनी आहे। इंसान जे फज़ीलत जो कमाल छा आहे, सबब छा आहे इंसान खे एॾी फज़ीलत मिली, मक़ाम आला छो मिलियो? ॿी आयत में अल्लाह तबारक व तआला सूरत अहज़ाब आयत 72 में बयान फरमायो, फरमाया इन्ना अरदनल अमानत अला समावाति वल अर्दि वल जिबालि फअबैन अन यहमिलनहा व अशफक़न मिनहा व हमलहल इंसानु इन्नहु कान ज़लूमन जहूला। असां पंहिंजी अमानत पेश कई ज़मीननि खे, आसमाननि खे, जबलनि खे, पोइ इन्हनि अमानत जो बार खणण खां इनकार कयो, डिॼी विया। इंसान खयो छो? इख्तियारी ऑप्शनल पेशकश थी, ज़मीननि खे, जबलनि खे, आसमान खे, बाबा अल्लाह जी अमानत, क़ुरान जो बार, अदल इंसाफ़, पैगंबर जी इताअत तव्हां कयो, पोइ तव्हां लाइ दाइमी जन्नत आहे। जे न कयो त पोइ वरी दाइमी जहन्नम आहे। पोइ डिॼी विया त मता नाफ़रमानी थे, जो बार न खणी सघूं, तंहिंजे करे इनकार कयूं। त इहा असां में मता सहप न हुजे, असां नाफ़रमान थी पऊं। तंहिंखां इते चङा आहियूं, नो गेन नो लॉस, न नफ़ो न नुक़सान, दरमियाने ते बीहूं। कंहिंखे चयो बाबा हितां खां वठी तूं नए नाके ताईं 5 मिंटनि 2 मिंटनि में पंधु करे वञ, जे पुॼी विए स्पीड सां त तोखे एतिरो इनाम, न पुॻे त एतिरो वठंदा तूं। ॼाणे मता न पुॼी सघां, वरी मूंखे ॾंढ भरणो पए, तंहिंजे करे बाबा ईअं ई वञा थो, पुॼी वञा ठीकु, न त नो गेन नो लॉस थिया वञे। पोइ इहे डिॼी विया। इंसान खयो ॿार छो? छो त इंसान अलाह जो फितरतन आशिक आहे, अलाह सां मोहबत हुनजी तबई आहे, नेचुरल आहे, कुदरती। फरहाद जॾहिं मजाज़ी आशिक हो, उनखे महबूबा चयो हे जबल खोटण शुरू कई। हाणे जबल खोटण माण्हू जे वस में ई कोन्हे, इहो किथां खोटरे सघंदो? पूरी पलटून लॻायो त तव्हां जबल न खोटरे सघंदो। ॿिया त ठहियो, पर जेके हैदराबाद, कराची, असांजे जाबुल इलाइक़नि में ॾिसो, इंसान जे वस में न आहे। पर हो मजाज़ी आशिक हो, महबूबा जे चवण ते शुरू थी वियो। इंसान अलाह जो हक़ीक़ी आशिक आहे, अलाह जो अमानत खणी थो अचे, जी क़बूल आहे। हिते कंहिंजो प्री प्यारो दोस्त हुजे, चए ही मुंहिंजो कमु आहे, पुॼी सघे न पुॼी सघे कंदासीं। मजाज़ी आशिक एॾी वॾी हाम हाणे थो, हक़ीक़ी आशिक त बिल्कुलु क़बूल। पर अॻिते चई इन्नहु कान ज़लूमन जहूला, जेकॾहिं इंसान इन बार खे चङी तरह संभालियो, अदल इंसाफ़ कई, अलाह जे अहकाम ते हलियो, रसूलुल्लाह जी इताअत कई, अलाह जे हुक्मनि जी नाफ़रमानी न कई, त पोइ इहो इंसान फ़रिश्तनि खां मथे आहे। पर जेकॾहिं ईअं न कई, नाफ़रमानियुनि में ऐं अलाह जे हुक्मनि जी लताड़ कई, लज़्ज़ात ऐं शहवात में थी वियो, पोइ इहो ज़लूमन जहूला, ज़ालिम आहे त जाहिल।
ऐं इंसान इहो ॿार खयो, तंहिंजे करे हाणे इहा रहनुमाई कीअं थिए, इन लाइ अंबिया अलाह जा नबियुनि इहा जेका आहे सा रहनुमाई कई। अलाह जा नबी मासूम आहिनि ऐं मुअल्लिम मिन अल्लाह आहिनि, अलाह जे तरफ़ां डायरेक्ट असांजा उस्ताद आहिनि। उस्ताद नबी जो रुॻो अलाह डायरेक्ट आहे, विचां के आहिनि ई कोन, मासूम आहिनि, गुनाह जो इरादो ई कोन्हे। इहो इत्तफ़ाक़ आहे, असां ॾिसंदासीं का शइ ग़लती जो इरादो थी सघे थो, अब केरु नथो ॾिसे, इहे पैसा खीसे में विझां, इरादो थींदो, पोइ खणे या न खणे, माना तवजो इन गुनाह जे तरफ़ वेंदो। अलाह जे पैगंबर जो तवजो ई न आहे, अलाह से उन्हनि जी अहिड़ी जेका आहे सा नेचुरल ठाहे छॾी आहे जो उहे गुनाह जो इरादो ई न कंदा। शरीफ़ माण्हू हूंदो, केरु नथो ॾिसे पियो हीअ शइ पई आहे, खणी हेकर खीसे में विझंदो। हिकिड़े वॾे फिलासफर लिखियो आहे, वॾो ॼाणू हो, उनजा खोड़ किताब लिखिया, नंढे हूंदे खां कंहिंजी शइ खणण जी आदत आहे, तंहिंजे करे पेन ॾिसी हेकर खीसे में विझां थो, वरी रखां थो, भाई मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे, कहिड़ी बुख आहे, इल्म अमल में माल में माला माल पई, इहा पेन खणी तूं 20 रुपया खीसे में, माना जी आदत पेला लहे नथी, माना इरादो इंसान जे ख्याल में अचे थो, पर अलाह जे पैगंबरनि खे इन्हनि शयुनि जो गुनाह जो इरादो ई न आहे। ऐं इन्हनि पैगंबरनि में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इल्म कमाल, मदीने वारे मीर जो इल्म बि कमाल, तक़वा बि कमाल, सभिनी इमामनि जो अंबिया, इमामुल अंबिया, ख़ातमुल अंबिया, सरताजुल अंबिया, छो जेका शइ पिछाड़ी थींदी आहे उहा ख़ासि हूंदी आहे। महफ़िल जो मोर पिछाड़ी में ईंदो आहे, जंहिं लाइ महफ़िल असां सजायूं उहा पिछाड़ी थींदी। जेकॾहिं शादीअ जो प्रोग्राम आहे त घोटु उन ॾींहुं वॾे आला मक़ाम ते हूंदो, अॼु बाबा पीउ बि न ॿियो बि न, अॼु तुंहिंजी इज़त ऐं वकार आहे, मिट माइट महिमान क़ौमी सरदार अचे, उहो बि घोट वारी कुर्सी ते न वेंदो, घोट जे भरिसां न विहारींदासीं पंहिंजे उस्ताद खे, वॾे खे, पीर मुर्शिद खे, पर उन महफ़िल जो मोर घोट आहे। हाणे इहो ख़ासि महिमान इहो आहे, ऐं इहो अचे बि पोइ थो, पहिरीं सभ सां गॾु पाऊं, मौलवी खे बि माण्हू कलाक अॻे विहारे छॾींदा, निकाह पढ़ण वेंदा आहिनि, हालत इहा हूंदी आहे, तूं अॻे ई पहुच, तूं 10 बजे पहुच, घोट जो ईंदो हालाणी खां त 10 बजे किथां पहुचंदो, मूं चऊं 11 में हलियो ईंदुसि, घोट न पुॼे, मुंहिंजो न पुॼे, तव्हां बदल त न आहियां, तव्हांजो अॻे ई मौलवी, को 10 वारो पौणे 2 बजे निकाह पियो थिए, त महफ़िल जो मोर पिछाड़ी में ईंदो आहे, जंहिंजे लाइ महफ़िल सजाइबी आहे। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहे, ख़ातमुन नबीयीन आहे, नबियुनि जे इल्म जो कमाल हुज़ूर खे, हुज़ूर फरमाया ऊती तु इल्मल अव्वलीन वल आख़िरीन, मूंखे अॻियुनि ऐं पोयनि उम्मतुनि सभिनी जो इल्म अलाह थी मूंखे ॾिनो, सभिनी इल्मनि जो मजमू ऐं कमाल असांजो आख़िरी नबी मदीने वारो मीर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कंदो, उनजे ॾसियल तरीक़े ते हलंदो, अदल इंसाफ़ सां हलियो, चोरी खां, करप्शन खां, कब्ज़े खां, ज़्यादती खां बचियो त इहो कामयाब आहे, इहो फ़रिश्तनि खां बि मथे आहे। जे न उबतड़ हलियो त इहो इंसान फ़रिश्तनि खां न पर जानवरनि खां बि बदतर आहे, कुते ॿिले गॾ खां बि बदतर आहे, इहो अशरफुल मखलूकात मां ख़ारिज आहे। जीअं जेको नाफ़रमान ॿार उन कढी छॾींदा आहिनि, अब आकनामो करे छॾियो, कोर्ट मां लिखी छॾियो, थाणे गाणे ते रिपोर्ट ॾेई छॾियो, हीअ असांजो नाफ़रमान आहे, हिन सां जेको बि ॾेती लेती कंदो, मुंहिंजो दर न खटकायो, पाण वञी ॿुधोसि, ॿधोसि, कढोसि, विड़ोसि, असां घरां ई कढी छॾियो आहे। नाफ़रमान जो थींदो, तंग थी पवंदासीं त माण्हू ईअं कंदा आहिनि, त जेको इंसान नाफ़रमानी कंदो अलाह अलाह जे रसूल जी, अलाह साईं अलाह जे हबीब उनखे पंहिंजे पार्टी मां, पंहिंजे जेको आहे सो इज़त ऐं मक़ाम मां कढी छॾियो, पोइ इहो गॾ ॿिले जानवर खां बि बदतर थी वेंदो। ऐं इंसान खे जेका अलाह जी अकुल ऐं सवारियूं ॾिनियूं, इहे बि रब जे तरफ़ां आहिनि। फरमाई त जेको हिन महिल सवारी अब राकेट तेज़ सवारी आहे, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो किस्सो, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो बीबी बल्कीस जो केरु खणी ईंदो तख़्त, त आसिफ बिन बरखिया जेको हज़रत सुलेमान जो ख़ासि वज़ीर हो, उन चयो अन आतीक काल लज़ी उतुल इल्म ऊतू इल्म मिनल किताब आतीक अन आतीक बि क़ब्ल अन यरतद इलैक तरफुक, ची अख छिंभ में, अख तव्हांरी मथे जी हेठि न थींदी, तख़्त मां बीबी बल्कीस जो खणी। आसिफ बिन बरखिया उहो जंहिं इहो जिन एती पहुचायो, सुलेमान जी माण्हुनि जिन सभिनी ते हुकूमत थी, राकेट केॾो बि तेज़ थिए इन स्पीड ते न पुॼंदो, जहाज ठाहिण इहो बि अलाह थी, अॻु में इंसान खे इशारा न, सवारियूं तेज़ जेके आहिनि इहे रब जे तरफ़ां आहिनि। वल खैल वल बिगाल वल हमीर लितरकबुहा व ज़ीनतन व यखलुकु मा ला तालमून, अल्लाह चए थो घोड़ा, खच्चर, गॾ जिन ते तव्हां सवारी कयो था, अॻे इहे सवारी हूंदियूं, व ज़ीनतन सवारी जंहिं वटि हुजे सूंह आहे, अब कुझु बि कोन्हे, साइकिल अथसि उन लाइ सूंह आहे, उनजी सफ़र आहे, मोटर साइकिल अथसि उन लाइ इज़त आहे, अञा वॾी सवारी कार अथसि उन लाइ इज़त आहे, माना जेतिरी वॾी सवारी ओतिरी वॾी ज़ीनत, ज़ेबो ज़ीनत, पाड़े में मुआशिरे में इज़त मिले थी, उहा उनजी सींगार आहे।
अल्लाह चए थो वयखलुकु मा ला तअलमून, अहिड़ियूं बि सुवारियूं पैदा कंदुमि जेके तव्हांखे ख़बर ई न हूंदी। अॻे असांखे घोड़े खच्चर गॾ जी, अॻियनि माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त कार बि हलंदी, मोटरसाइकिल बि हलंदी, वरी जहाज बि हलंदो। इहे सभई ईजादुनि जो अल्लाह जे क़ुरान अॻे ई 1400 साल अॻे ॿुधाए छॾियो। हाणे साइंस जेका बि तरक़ी करे उहा इन जे तज़ाद ऐं टकर में कान्हे का, इहा सभु इन जे मातहत आहे। उम्मत ॿ क़िस्म आहे, हिकिड़ी उम्मत इजाबत बि उम्मत दावत। उम्मत दावत माना हुजूर जे नबूअत जो पैगाम पूरे इंसान लाइ, पोइ मुस्लिम चाहे मुस्लिम हुजे नॉन मुस्लिम किथां जो बि हुजे, अमेरिका अफ्रीका हिंदुस्तान किथां जो बि हुजे, अल्लाह ने फरमायो वमा अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नास, ऐ पैगंबर असां तोखे पूरी दुनिया जे माण्हुनि लाइ नबी करे मोकिलियो, हर हिकु लाइ। पोइ चीन जो हुजे, रूम जो हुजे, कहिड़े बि खंड जो हुजे, कहिड़े बरे सगीर जो हुजे, उन लाइ जेको आहे अल्लाह जेको आहे हुजूर खे पैगंबर करे मोकिलियो। ऐं अॻिते फरमाए बशीरन व नज़ीरा, ख़ुशख़बरी ॾींदड़, जेको हुजूर ते कलमो पढ़ी अमल करे इन लाइ जन्नत मुश्ताक आहे, इन जी ख़ुशख़बरी आहे। जेको कलमो न पढ़े, हुजूर जी इताअत न कई, नज़ीरन उनखे हुजूर ड्रिजारींदड़ आहे। तंहिंजे करे ही दावत सभिनी ताईं इनडायरेक्ट पुॼे पई। इहा ॿी उम्मत इजाबत, जंहिं क़बूल कयो, इजाबत माना क़बूल करणु, जंहिं क़बूल कयो इहा उम्मत मुस्लिम आहे। हाणे उम्मत दावत खे मादी इल्म, साइंसी तरक़ियूं पिया कनि, शयूं टेक्नोलॉजियूं पिया ठाहिनि, जहाज पिया ठाहिनि, इहो बि अलाह सां हिन जो अॻे ज़िक्र करे छॾियो। ऐं ॿी उम्मत इजाब मुस्लिम छा आहे, हाणे इहे मज़हब में, रूहानी इल्म में, परहेज़गारी में, अलाह जे ज़िक्र अज़कार में आला मक़ाम ते पहुता। इहे सभई आहिनि अलाह जा बाना। पोइ मञिस त बि बाना आहिनि, न मञिस त बि बाना आहिनि। नाफ़रमान थी वञे सॾिबो ने पीउ जो, पीउ खे मञे त बि पीउ जो नालो सॾिबुसि, न मञे त बि पुटु उन जो आहे, ॿियनि जो कोन्हे को। तंहिंजे करे दोस्तो असांजे पैगंबर जी दावत ऐं हुजूर जे दीन जी फैलाव असां तां सभिनी ते आहे। जे असां न कंदासीं त असां गुनहगार थींदासीं। ईअं न आहे असां सां गॾु ऑफिस में, दुनिया में, कारोबार में को आहे, दावत ॾियण असां ते लाज़िम आहे। हाणे असां पिया घबराईंदासीं कीअं चऊं, चवण में ॾुखियो त कोन्हे, सवलो आहे कमु। हिकिड़ो प्रोफेसर ॾसे पियो असां सां, हिकिड़ो गैर मुस्लिम प्रोफेसर, हुन ॾाढो घुमाए, हुनजी दिलि चए पई त मूंखे दावत ॾिए। चयर भाउ ख़बर ई कोन्हे मां कीअं ॾियां, दावत ॾियण त सवली आहे, कलमो पढ़ बाबा कामयाब थी वेंदे। ऐं दावत ॾियण, हाणे उन लाइ परेशानी आहे त मां जेकॾहिं हिकिड़ो ईमान आणियां, मुंहिंजी हिकिड़ी कम्यूनिटी बि, पोइ सिख आहे, ईसाई आहे, यहूदी आहे, मेंघवाड़ आहे, मूंखे मुस्लिम क़बूल किथां कंदा, तोखे हलाईंदो केरु, अलाह हलाईंदो। पोइ फ़िलहाल तूं कलमो पढ़ी इज़हार न कर, तूं कलमो पढ़ ज़ाहिर न कर, इस्लाम तो आंदो इन जी ज़ाहिर न कर। पोइ आस्ते आस्ते मौक़ो किथे मिली वञे ॿाहिरि त निमाज़ पढ़ी छॾ, जंहिंजे दिलि में इहो इक़रार हुजे अल्लाह वहदहू ला शरीक आहे ऐं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो सचो रसूल ऐं नबी आहे, इहो तकलीफ़ूं सही सही नेठि जन्नत में वेंदो। अल्लाह जी तौहीद, अल्लाह जे हिकिड़ाई जो यकीन ऐं हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूअत जो यकीन दिलि में हुजे, इहो नेठि जन्नत में वेंदो। एतिरो त करे सघिजे थो, एतिरी दावत त ॾेई सघिजे थी, एतिरो दावत ॾियण असां ते लाज़िम आहे। इहा पुछा थींदी असां खां, इहा ख़ैर ख़्वाही आहे। जहन्नम जेको गैर मुस्लिम थी मरे पियो माना जहन्नम में सड़े पियो, असां ॾिसंदासीं कि वॾो बाहि जो खॾो आहे, को किरे पियो, केर बि हुजे, मुस्लिम हुजे नॉन मुस्लिम हुजे, अॻियां जो ॾिसंदासीं ख़बर कान्हे, पोइ हिते वञे थो बाहि जो खॾो, रड़ कंदासीं, अड़े ॾांहुं न वञ, जे वेझा हूंदासीं भॼी वञी पकड़ींदासीं, हेॾे काॾे थो किरी, हेॾे खॾे में तूं बुॾी वेंदे। माना दुनिया में जीअं असांखे चाहत है, हज़रत सैयद मौलाना अनवर शाह कश्मीर रहमतुल्लाह अलैह हिकिड़े वाणीअ खे ॾिठो, काफ़र ॾाढो सुहिणो, हज़रत साईं ॾिसी ॾिठऊं जो इन तजली सां रुड़ंदो आयो। हज़रत साहब जे ख़ालिफ़े खां पुछी कि साईं छो थो ॾिसे शाह साहब, कि साईं चए थो त अहिड़ो सुहिणो चहिरो बि जहन्नम में सड़ंदो। ॾिसी इहो छा थो चए, चई कलमो पढ़िया, एॾो ख़ूबसूरत माण्हू जहन्नम में न सड़िया, ॾिसी कलमो पढ़ा, बाना हुनजो एॾो फ़िक्र हो अलाह जे बाने जो त हेॾो ख़ूबसूरत माण्हू बि जहन्नम में वञी सड़ंदो छा, इहो फ़िक्र असां ते लाज़िम आहे। ही जेका बि तरक़ी दुनिया करे थी, टेक्नोलॉजी जेका बि करे थी, इहे सभई शयूं इन इस्लाम ऐं क़ुरान खां ॿाहिरि न आहिनि, इन जे मुक़ाबले में न आहिनि, इन्हनि जो अॻे ई अलाह ने इतला ॾेई छॾियो। फरमाए वआयतुल लहुम अन्ना हमलना ज़ुरियतहुम फिल फुल्किल मशहून व खलकना मिन मिस्लिही मा यरकबून। अल्लाह साईं जे कुदरत जे निशानियुनि मंझां इहा बि आहे त असां इन जे औलाद खे खयोंसीं भरियल ॿेड़ी में, हज़रत नूह अलैहिस्सलाम जो औलाद। हाणे हिकिड़ा चवंदा त उन वक़्तु हज़रत नूह अलैहिस्सलाम जानवर बि खयां, पंहिंजा जेके मञीदड़ 70-80 जेके आहे उहे बि खयूं,
ॿिया चवंदा हज़रत नूह अलैहिस्सलाम खे आदम सानी चयो थो वञे, जेके बि आहिनि सभु हज़रत नूह जी औलाद में आहिनि। पहिरियों हज़रत आदम अलैहिस्सलाम ॾाढो, पोइ जॾहिं दुनिया ख़तम थींदी ॿियो वरी हज़रत नूह अलैहिस्सलाम खां अॻिते उमत वधी। पर में वखलकना मिन मिस्लिही मा यरकबून, इन जहिड़ियूं अञा ॿियूं बि सवारियूं ईजाद थियूं जेके तव्हां सवारी। हाणे अॻे ॿेड़ी, हाणे बहरी ॿेड़ा, समुंड ते खोड़ हलंदड़ सवारियूं जिन जो अॻे इदराक न हो हाणे थी पियो। त इहे सभई सवारियूं अलाह जे तरफ़ां आहिनि, सितारा आहिनि मथे। पर में वलकद ज़य्यना समा दुनिया बिमसाबीह वजअलनाहा रुजुमन लिशयातीन वअतदना अज़ाबहुम लिस्सईर। फरमाई वलकद ज़य्यना समा दुनिया बिमसाबी, असां दुनियावी आसमान के सितारनि सां तारनि सां मुज़य्यन कयो, सिंगारियो। हाणे शैतान मथे चढ़नि था, अल्लाह जा फरिश्ता जॾहिं अल्लाह जो हुकुम खयो था अचनि बाबा हिन लाइ ही ख़ुशी जो पैगाम आहे, पोइ शैतान भोपा वरी ॿुधण था वञनि इन फरिश्तनि जी आवाज़। पोइ वजअलनाहा रुजुमन लिशयातीन, इहे तारा उमाड़ियूं, हिकिड़ी हुनखे ओला बाह जा हणनि था, पोइ शैतान जी भॼन। त इहे सितारा ज़मीन आसमान खां हेठि आहिनि, आसमान जे मथां न आहिनि, आसमान जे ज़ेब ज़ीनत ऐं सींगार लाइ आहिनि। इहे सभई शयूं अल्लाह साईं साइंस पूरी जी तहक़ीक़ कयो त क़ुर खां ॿाहिरि कान्हे का, इस्लाम खां ॿाहिरि कान्हे। तव्हां चंड ते पहुतव, व अन्ना लमसना समाअ, असां आसमान ते हथ लाथो। आसमान ताईं पहुचण जो ज़िक्र अॻे ई आहे, तव्हां त हाणे चंड ते वञी पहुता न। अल्लाह जे क़ुर अॻे ई हिन जो ज़िक्र बयान करे छॾियो। ही जेके बि तरक़ियूं थियनि पियूं इहे इस्लाम खां ॿाहिरि न आहिनि, इस्लाम जे तज़ाद ऐं टक्कर में न आहिनि, इस्लाम जे मुवाफ़िक़ ऐं मातहत आहिनि। तंहिंजे करे दोस्तो, दुनिया चंड ताईं पहुती त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ई आहे। इहो फ़ख़ुर आहे अल्लाह साईं हिन उम्मत खे अकुल ॾिनो आहे, अहिड़ी ईजाद अॻियुनि उम्मतुनि न कई जेका हाणे थी आहे। तंहिंजे करे असां अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा कयूं, अल्लाह जे आॾो सरब सुजूद थियूं त अल्लाह साईं असांखे अफ़ज़ल ऐं अज़ीम इंसान बणायो, एॾियूं शयूं सहूलियतूं ॾिनियूं, एतिरियूं मालामाल नेमतूं ॾिनियूं, दाह न कयूं। हज़रत साईं मुर्शिद बेरवार अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह खे हिकिड़े चयो, साईं मां ग़रीब आहियां। साईं जन फरमाया, बाबा तूं ग़रीब आहीं? हा। चई पोइ असां वटि वॾेरो आहे, अखि ॾे 2 करोड़ ॾिए तूं। चई अखि कीअं ॾींदुसि? तूं ग़रीब आहीं, हिकिड़ी अखि 2 करोड़ जी, ॿी अखि 4 करोड़ जूं तूं अखियूं खयो थो घुमी। अबा गुर्दा दिल ये सब पार्ट्स ऑफ बॉडी खपनि था न, असांजे हिन टंगुनि में बि अहिड़ियूं रॻूं जेके दिलि में डैमेज थी वञे हलनि। हाणे साइंसदान एॾी तरक़ी कई आहे, चई करोड़नि जूं पर अनमोल नायाब अणलभ, जंहिंजी का क़ीमत ई कान्हे। केर बि हिते ग़रीब हुजे जंहिंखे अखियूं ॾींदो सही न ॾींदो। अब गुर्दा तोखे 1 करोड़ ॾियूं था, न सही गुर्दो कीअं, करोड़नि जी शयूं खणी पियो घुमी, तूं ग़रीब किथां आहीं? चई माफ़ कजो, मां खां ग़लती थी। हिते हिकिड़ो माण्हू चए, अब ही त करोड़नि जी आहे न, अखि बि करोड़नि जी, गुर्दा लखे खां मथे था खपनि, 50-50 लख में माण्हू पिया वठनि। त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं चढ़ी घुमे कार ते, चऊं ग़रीब आहियां, हर कुझु असां वटि गाॾी बि कनि, तूं कार ते चढ़ी घुमी थो, ग़रीब आहीं। हिकिड़ो करोड़नि जी शयूं पंहिंजे जिस्म में खणी पियो घुमे। अल्लाह से फरमाए थो, वफ़ी अनफुसिकुम अफला तुबसिरून, तव्हां पंहिंजे अंदर जे ॾिसंदव न, पोइ बि तव्हां शुक्र कंदव। जी में जाती पाए ॾिसो, तव्हां करोड़नि जूं शयूं पंहिंजे अंदर खणी पियो घुमा। हिकिड़ो 10 लखनि जी कार मेरान ते चढ़ी घुमे थो, असां हुन ग़रीब नथा सम्झूं, बस गाॾी ते बि घुमे। ऐं जो चऊं ग़रीब आहियां त असां यकीन न कंदासीं, पर ग़रीब हुजी त पंधु हुजी तो कार ते पियो घुमी। हिकिड़ो 10 लखनि वारी कार ते चढ़ी घुमंदड़ ग़रीब न आहे, करोड़नि जूं शयूं पंहिंजे जिस्म में खणी पियो घुमे, इहो किथां जो ग़रीब थी? रिज़्क़ जो ज़िम्मो मुंहिंजे रब खयो आहे, अटे लजे जो ज़िम्मो मुंहिंजे रब खयो आहे। ऐं रब जो जॾहिं शुक्र कंदो त नेमत वधंदी, नाशुक्री कंदो नेमत पोइ हिते थी। लइन शकरतुम लज़ीदन्नकुम वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। अल्लाह चए थो, जेकॾहिं शुक्र कंदव, शुक्र हिकु दफ़ो कयो, लअज़ीदन्नकुम, लाम ताकीद जी, अज़ीदन्न में नून सकीलो शद जो आहे, ताकीद जो, कुम म ताकीद जो, त 3 दफ़ा तव्हांखे वधाईंदुसि। शुक्र हिकु दफ़ो कयो, वधंदो 3 दफ़ा। पर वलइन कफरतुम, नाशुक्री जो मूड कुझु बि कोन्हे। हिकिड़े माण्हू जी तबियत ते चढ़ियल, साईं कुझु बि कोन्हे, कोन्हे उहो मां ज़बान ते ई ठहियो पिया। अल्लाह चए थो, इन अज़ाबी लशदीद, मुंहिंजो अज़ाब सख़्तु आहे। दुनिया में माल घटिजंदो वेंदो नाशुक्री जे करे, क़यामत जे ॾींहुं पादर पुसिया पिया आहिनि। बीमारी खां माण्हू बचियो पिया, हिकिड़ो माण्हू करोड़नि जूं दवाऊं कराए थो, फ़ाइदो नथो पए। असांखे बीमारी कोन्हे, इहा वॾी नेमत न आहे। हिकिड़े माण्हू पैसा जाम आहिनि। असांजो हिकिड़ो दोस्त इंजीनियर हो, कराची, हुन सां गॾु वियासीं। हुनजो गैस जो पैनल हो, जंहिंमें 20,000 वारे रूम में रिहाइशी, जंहिंमें एसी बि लॻल, केबिल बि लॻल, हर शइ पुछियोसीं, हिते त घर खां बि भलायो तव्हां, ऐं दवाऊं फ्री। यार भली केॾी बि शइ फ्री मिले, पर बीमारी कीअं थो पसंदि करे। हाणे हुनजो हिकिड़े ॾींहं जो बिल 50,000 ठहे, भली 4 महीना रहे, 4 साल रहे पई, दवा भरे पई, पर पोइ बि उन बीमारी हाल में ख़ुशि न आहे। तो अल्लाह साईं सिहत ॾिनी आहे,
पंहिंजनि अखियुनि सां ॾिसूं पिया, गोॾनि सां हलूं पिया, इन खां वधीक बि कहिड़ी अलाह जी दुआ आहे त अलाह तबारक व तआला जेको बि शइ उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।